वालेकुम। जीअं त अॼु जो असांजो टॉपिक आहे त ख़ताती पेन, कैलीग्राफर पेन या मार्कर कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु कयो वञे। हीअ असां वटि ईंदी आहे डॉलर जी पेन, ख़ताती कलम पेन सॾिबो आहे या ख़ताती पेन सॾी वेंदी आहे। इन खे इस्तेमालु करण जे लाइ कुझु तरीक़ा हूंदा आहिनि। सभ खां पहिरियों हिन में काफ़ी कंप्लेन ईंदी आहे स्टार्टिंग में जॾहिं नई पेन आणिबी आहे त हीअ लिखणु वक़्तु विच में लिखण महिल छॾे वेंदी आहे, लिखणु छॾे वेंदी आहे। उनखे छा कबो आहे, हिन निब खे जेको आहे कढी करे, इहे निब जे अॻियां जेको कारो जेको निब वारी आहे, इन खे छा कंदा हुआसीं, निब खे थोरो हेठि कंदा हुआसीं त माना निब हेठि थी वेंदी त कारो थोरो मथे अची वेंदुसि हिन जो, त हीअ सोढ़ी थी वेंदी, त तव्हांजी परफॉर्मेंस पेन जी बहितर थी वेंदी। पोइ जेतिरी तव्हांजी लिखण में सही थिए, जेतिरो हेठि कंदो ऐं थुलो लिखंदी, मथे कंदो सनो बि थी वेंदो आहे। अहिड़े तरीक़े सां पहिरियों स्टेप इहो असांजो। उन खां पोइ पेन जॾहिं हीअ लिखिजे त हिन जी जेका इहा नोक वारी आहे, मथे पासे खां मथे नोक आहे, हेठि हिन जी लाही आहे, ठीकु आहे। हिन लाही वारे पासे खे हेठि कंदो, नोक वारी बिल्कुलु मथे सिधो लिखंदो। जॾहिं लिखणु शुरू कयो तव्हां हीअं करे लिखंदो, थोरो भले पासे ते बि लिखिबो आहे, पर असुलु जेको तरीक़ो आहे बिल्कुलु हीअं सिधो लिखंदो। छो जॾहिं तव्हां अलिफ लिखंदो त मथां हुनजी नोक बीहंदी, हेठि थुलो थी वेंदो, मथां सनो थी वेंदो, वरी हेठि जीअं आख़िर कंदो त उते बि हेठि सनो थी वेंदो। अहिड़े तरीक़े सां जीअं जीम लिखिबो आहे, जीम लिखण महिल हीअं जीअं मथे हली वेंदी, हेठि चुंब ठही वेंदी, पाण जी नोक मथे हली वेंदी पाण ई। अहिड़े तरीक़े सां ॿियो स्टेप आहे, हिन खे हूअं पेनियूं असां आम तौर ते हिते ई विच ते रखंदा आहियूं हिते, पर हीअ पेन जेका आहे हिन हॾे ते रखी वेंदी आहे, हिन हॾे ते या थोरो अॻिते करे लिखंदो। हिन तरीक़े सां हिन पेन खे थोरो पासीरो रखियो वेंदो आहे, माना तिरछो रखियो वेंदो आहे। जीअं पेन कटियल हूंदी आहे अहिड़े तरीक़े सां लिखियो वेंदो आहे, हीअं पकिड़े करे लिखियो वेंदो आहे हिन पेन जो। अहिड़े तरीक़े सां असां वटि मार्कर आहे, परमानेंट मार्कर, हिन में बि साॻियो ई तरीक़ो आहे। हिन खे बि अहिड़े तरीक़े सां हिते रखी करे, पासे ते रखी करे, ऐं निब जेका हिन जी मथे रखी वेंदी आहे। हिन तरीक़े तव्हां इस्तेमालु करे सघो था। निब मथे खां शुरू कंदो, तव्हांजी राइटिंग बहितरीनु थी वेंदी। अहिड़े तरीक़े सां तव्हां वटि नंढा मार्कर बि यूज़ करे सघो था। हिन में बि ईअं कटियल मार्कर आहे, इन खे बि माना नोक मथे खां, पोइ हे पासे खां हे मथे करे रखंदो, विच ते न कंदो। हीअं कंदो तव्हांजी राइटिंग ख़राबु थींदी। हिन खे राइटिंग सुधारण जे लाइ हिते रखियो वेंदो आहे। छो त राइटिंग जा 2 असूल आहिनि, माना 2 तरीक़े सां अखर थींदा आहिनि। हिकु हूंदो आहे लिखण वारा अखर, ॿिया हूंदा आहिनि पढ़ण वारा अखर। पढ़ण वारा अखर जेके हूंदा आहिनि अक्सर सां अख़बारुनि में ऐं जे किताब वग़ैरह लिखियल हूंदा आहिनि, उहे पढ़ण वारा अखर लिखियल हूंदा आहिनि। उन में क्लियर अखर हूंदा आहिनि कि जीअं आसानी सां पढ़ी सघंदा आहियूं, माना उहे कटाईअ सां लिखिया वेंदा आहिनि, या ख़ताती जेको अंदाज़ हूंदो आहे उन में लिखियल हूंदा आहिनि। पर जेको पढ़ण वारा अखर हूंदा आहिनि, उहे तव्हांजी राइटिंग स्किल्स हूंदा आहिनि। जीअं तव्हां तकड़ि तकड़ि में लिखंदा आहियो, उहे जेके हूंदा आहिनि उहे लिखण वारा हूंदा आहिनि, उहो तव्हांजा थी विया पढ़ण वारा। अहिड़े तरीक़े सां असां हिन ते हाणे कुझु मश्क करे ॾिसंदा हूंदा पिया, त हिन खे हितां पकिड़े आराम सां अहिड़े ई तरीक़े सां हिते कोई बि असां नालो लिखूं था त असां हिन पकिड़े हितां अलिफ नून ऐं अलिफ आ मीम पे म नाम, अहिड़े तरीक़े सां कोई बि लिखो असां हिते ईअं पकिड़े, हिते मथे आणे, हिते आणे, हितां हिन खे पकिड़े हीअं हिन खे हिते फेराईंदासीं चुंब ठही वई। वाज खे फेराइण सां चुंब, हिन खे हितां पकिड़े टेड़ो आणे, हिते आणे सिधो करे, पोइ हिन खे मथे खणी ईंदासीं, मथे हितां नुक़्ते खे पासे खां तव्हां ॾींदो, नवी थी वियो। नुक़्तनि में छा करिणो आहे, जीअं तव्हां हिन खे पकिड़े थोरो हेठि कंदव, इन चुंब वारे खां थोरो मथां आणींदव, तव्हांजा हीअं 2 नुक़्ता फस्ट क्लास ठही वेंदा आहिनि। 4 नुक़्ता ॼाणा आहिनि त हिते ईअं करे तव्हांजी चैनी जो पाण में पेर ठहंदो आहे। अहिड़े तरीक़े सां को ॿियो अखर तव्हां लिखो, जीअं बिल्कुलु क्लियर तव्हांजो अचे। अहिड़े तरीक़े सां हे तव्हांजो गुलज़ार थी वियो। हे तव्हांजा बहितरीनु अखर थी विया। अहिड़े तरीक़े सां तव्हां मार्कर सां बि लिखी सघो था। मार्कर में बि ईअं हूंदो आहे, चुंब हूंदी आहे, पर हिन मार्कर में अक्सर कोशिशि कंदा कयो, घणा माण्हू जेके यूज़ कंदा आहिनि, हीअ मथी वारी चुंब यूज़ कंदा आहिनि, जेका चुंब खे ख़राबु करे छॾींदा आहिनि, यूज़ करे घसाए छॾींदा आहिनि, जंहिंजे करे पोइ इहा सही परफॉर्मेंस न ॾींदी आहे। हिन जी बि मार्कर जी बि थोरी परफॉर्मेंस हिन जी ख़राबु थी वई आहे, जंहिंजे करे मार्कर खे चुंब में थोरो ख़लल अची वियो आहे। इन तव्हां सेट करे सघिजे थो, ब्लेड सां हिन खे थोरो घड़ियो वेंदो आहे। अहिड़े तरीक़े सां निबूं वग़ैरह बि उहे चेंज करे सघिबियूं आहिनि। हीअ
हे ॾिसो फर्स्ट क्लास तव्हांजो थी वियो। हीअ निब जंहिंजे करे थोरी ख़राबु आहे, जंहिंजे करे थोरो हेठां चूंब जी नथी ठहे। अहिड़ी तरीक़े सां तव्हां कोई बि अखर लिखी सघो था। हिन जो तव्हांजो तरीक़ो सम्झी वियो। हाणे तव्हां के बि लफ़्ज़ आसान लिखी सघो था हिन पेन जे ज़रिए। हीअ पेन हूंदी आहे ऐं ॿियो नंढो मार्कर बि ईंदो आहे। तरीक़ो साॻियो ई आहे। हिन पेन खे हिते हीअं तव्हां इस्तेमालु करे आसान लिखी सघो था। जीअं अलिफ़। हिन खां अॻु में असां वीडियो ठाही आहे जंहिंमें असां अखरनि जी सुञाणप जे लाइ ॾिसियो आहे कहिड़ो अखर कहिड़े तरीक़े सां लिखिबो आहे। उहा तव्हां असांजी ॿी वीडियो ॾिसी सघो था जंहिंमें तव्हांखे क्लियर थींदो। पर हीअ वीडियो आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पेन खे कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु कयो वञे। हाउ टू यूज़ कैलीग्राफिकल पेन और मार्कर। अहिड़ी तरीक़े हीअं पोइ हिनखे थोरो हीअं कंदासीं। हे अहिड़े तरीक़े सां तव्हां आसान तरीक़े सां तव्हां कमु करे सघो था बहितरीनु नमूने सां। जेतिरो हीअ आसान लिखण जी थींदी आहे प्रैक्टिस। जेतिरी तव्हां हिन प्रैक्टिस कंदव माना प्राइमरी जो किताबु तव्हां खणो जेको आहे पहिरें दर्जे जो या कचे पहिरें जो, उन में जेके बि शुरू वारा अखर आहिनि तव्हां उहे खणी करे उनजी प्रैक्टिस कयो। जेतिरी तव्हां प्रैक्टिस कंदव ओतिरा तव्हांजा अखर भला बीहंदा। आयो अहिड़े तरीक़े सां कुझु बि तव्हां करे सघो था। घोड़ो, हाणे घोड़ो अक्सर माण्हू हिकु हीअं लिखंदा आहिनि, ॿियो हीअं लिखंदा आहिनि। हिन में वॾे खां वॾी ग़लती थींदी आहे। असांजी सिंधीअ में काफ़ी जेके आहिनि वॾे खां वॾी ग़लती कंदा आहिनि। हाणे हे बि घोड़ो आहे, हे बि घोड़ो आहे, पर हिन में असां ॾिसंदासीं असुल में हे घोड़ो सही आहे, हे ग़लति आहे। हे थी वियो घोड़ो, हे हाथी जो आवाज़ ॾिए, हे गांव गॾु हे हाथी जो आवाज़ थो कढे। हे जेको आहे हिन में जेको आहे हेठां ऐं मथां जेका आणी बीहे उहा तव्हांजी घोड़े सां थींदी आहे। हे जेकॾहिं तव्हांखे गॾु ई तव्हांखे जेके हे हाथी वारी निशानी ईंदो, हिते तव्हांखे हे हाथी थो ॾेखारे, हे हिते घोड़ो थो ॾेखारे। अहिड़े तरीक़े सां जे झिरकीअ में बि तव्हांखे अहिड़े ई तरीक़े सां थींदो आहे। जीअं जे झिरकी बि अक्सर माण्हू हिकु जे झिरकी हीअं लिखंदा आहिनि, ॿियो लिखंदा आहिनि जे झिरकी हीअं। हाणे हिन में जे झिरकी जेका आहे हीअ सही आहे, हीअ ग़लति आहे। तव्हांखे किथे बि विच में अखरनि में अचे तव्हांखे ख़बर कीअं पए त हे जे झिरकी आहे या हे हाथी मिलियल आहे। जॾहिं तव्हां वटि हीअ निशानी अची वञे सम्झो हे हाथी आहे, हेठां ऐं मथां हिन में वकड़ वारी निशानी अचे माना हेठि ऐं मथे अचे त उहा जे झिरकी हूंदी, हेठां ऐं मथां अचे त घोड़ो हूंदो। ऐं जेकॾहिं जीम सां गॾु हीअ निशानी थिए माना मथां ई ॿ अखियूं अची वञनि त इहो थी वई तव्हांजी जीम जुती। हाणे जीअं जहाज़ आहे, जहाज़ हे सही आहे। ऐं जेकॾहिं तव्हां वटि लिखियलु हुजे जहाज़ हीअं, जहाज़ त हे थी वियो जहाज़। झे झिरकी आवाज़ कंदो, झेल जहाज़ पियो जहाज़, हे थी वियो जहाज़, हे आहे असांजो ग़लति, हे थी वियो जहाज़। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे किथे बि ॾिसो त हिननि शयुनि खे तव्हां निशानदेही कयो। असांजी सिंधीअ में काफ़ी ग़लतियूं कंदा आहिनि, इनखे शइ खे नोट कयो वञे त माना जेकॾहिं हेठि ऐं मथे अचे त हे माना घोड़े जो आवाज़ु निकिरंदो, हे जेकॾहिं सिधो मथां ई अचे थी त माना हे हाथी जो आवाज़ु निकिरंदो। माना हे हाथी हमेशह हे हीअं हूंदो आहे, हीअं हे हाथी कॾहिं बि न हूंदो, हे हाथी न आहे, हे हाथी हे आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हां पाण जेतिरी एक्सरसाइज़ कंदव तव्हांखे वधीक आसान थी वेंदो, तव्हां कहिड़े तरीक़े सां लिखी सघो था।